टाइम सवारी छुए ते आवासा अहम खबर शेयर कंदासीं। कराची खां पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात दौरान सिंध इंतज़ामी ऐं सियासी सूरत-हाल ते ॻाल्हि ॿोल कई वई आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात दौरान सिंध इंतज़ामी तोड़े सियासी सूरत-हाल ते गुफ़्तगू कई वई। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। पीपी चेयरमैन सां सिंध जे वॾे वज़ीर मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात दौरान सिंध जे इंतज़ामी तोड़े सियासी सूरत-हाल ते ॻाल्हि ॿोल कई वई। आवासा खबर शेयर कंदासीं। कराची खां पीपी चेयरमैन सां वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी मुलाक़ात थी आहे। अवां खे अपडेट ॾेई रहिया आहियूं। मुलाक़ात दौरान सिंध जे इंतज़ामी ऐं सियासी सूरत-हाल ते ॻाल्हि ॿोल कई वई आहे। अहम खबर आहे कराची खां। आवां सां शेयर कंदासीं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी मुलाक़ात थी आहे। मुलाक़ात दौरान सिंध जे इंतज़ामी ऐं सियासी सूरत-हाल ते ॻाल्हि ॿोल कई वई आहे। जिन नाज़रीन असांखे हाणे जॉइन कयो आहे ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात दौरान सिंध जे इंतज़ामी ऐं सियासी सूरत-हाल ते ॻाल्हि ॿोल कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं आमिर सुप्रो खां। जी आमिर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी आमिर, कहिड़ा तफ़सील आहिनि मुलाक़ात जे हवाले सां? जी बिल्कुल, पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी बिलावल हाउस में वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह सां मुलाक़ात की है। मुलाक़ात में जो है सियासी सूरत तौर ईंदड़ बजट बाबत ॻाल्हियूं ॿोलियूं थियूं आहिनि। बिलावल हाउस के तर्जुमान जो चवणो है तो वज़ीर आला सिंध बिलावल हाउस सां सियासी तौर सिंध में अमन अमानबाद स्ट्रीट किराए में कच्चे के ऑपरेशन बाबत पिण ॻाल्हि ॿोल थी आहे। महिरबानी अवां जी।